कराची के खांगी स्कूल के स्विमिंग पूल में 6वीं क्लास के शागिर्द ओस्मान के मुबैना बुरी फौत थियण वारे मामले की जांच में का भी अगभराई न थी सघी। नींगर के वारसन पुलिस की हलंदड़ जांच से बेतमादी ज़ाहिर करने जी आई टी जोड़न जो मुतालबो करे छड़ियो। कुछ ॾींहं अॻु कराची के खांगी स्कूल के स्विमिंग पूल में मुबैना बुरी फौत थियल शागिर्द ओस्मान के वारसन संदस वालिद ज़ीशान दुरानी की अगवाणी में बैनर ई प्ले कार्ड खणी खांगी स्कूल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते फौत थियल शागिर्द ओस्मान के वालिद ज़ीशान दुरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदस पुट जे फौत थियण वारे वाक़े खे 2 हफ़्तनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर जांच में का बि अगभराई न थी सघी आहे। हुन चयो त स्कूल इंतज़ामिया मुनज़िम तरीक़े सां CCTV कैमराउनि जी डेटा खे डिलीट करे शाहिदियूं मटाइण जी कोशिश पई करे। पुलिस स्कूल इंतज़ामिया सां मिली भगत करे रवाती अंदाज़ में जांच करे रही आहे। असां सां को बि सहकार न पियो कयो वञे। शागिर्द ओस्मान जे वालिद वधीक चयो त संदसि पुट जो बुरी फौत थियण हिकु हादसो न पर सिधो सऊं क़त्ल आहे, जंहिं में मुलवस जवाबदारनि खे पुलिस बचाइण जी कोशिश करे रही आहे। ज़ीशान दुरानी चयो त FIR में स्कूल जे प्रिंसिपाल जो नालो हुअण बावजूदि खेसि गिरफ़्तार न पियो कयो वञे। हुननि वधीक चयो त नींगर जे फौत थियण वारे वाक़े जी जांच लाइ GIT जोड़े मामले जी अणधुरी जांच कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। छा थियो हिनखे?